खैबर में गुज़िरियल हफ़्ते मामे ऐं भाणेजनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हुयो, जंहिंमें भाणेजनि मामे खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हो, जंहिंजो फ़ैसिलो खैबर हाउस ते सरदार हाजी रसूल बख़्श खैबर जी सरपंची में थी गुज़रियो, जंहिंमें धुर नंबर 1 मुनीर मकरानी जो अमीन सिद्दीक अली नूह पोटो ऐं धुर नंबर 2 जो अमीन शमन अली ज़रदारी ऑफ नवाब शाह हुआ। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं, जंहिंमें धुर नंबर 1 मुनीर मकरानी ॾोही निकितो, जंहिं ते अमीननि जे फ़ैसिले मूजिबि मुनीर वारनि ते 50,000 रुपया ॾंढ रखियो वियो। तॾो बख़्शराए ॾंढ जा पैसा 12 ॾींहं अंदरि धुर नंबर 2 जावेद मकरानी खे ॾिना वेंदा ऐं जेका खेबराणी थाणे ते ॿिन्ही धुरनि पारां एनसी दाख़िल कराई वई आहे, उहा वापसि वरिती वेंदी। ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो ऐं आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई।